हजरत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी महबूब मुर्शिद जीलानी चवंदो आहे त मुर्शिद उहो थे जंहिंजी सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं नज़र पवे। मुर्शिद उहो बणिजे पर जेको पाण गप में गतो पियो आहे सो मुरीद खे छा करे ॾींदो। गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा वली ऐं मुर्शिद उहो हूंदो आहे जो कहिड़े बि मुल्क जे हिस्से में हुन जो मुरीद हुजे ऐं मुरीद गुमराही में अचे, मुरीद ज़िना में फासे, चोरी में फासे, कंहिं बुराईअ में फासे, मुर्शिद हज़ारे मैल परे हुजे पर हो पंहिंजे नूरे बसीरत सां इत्तक़ू मिन फिरासतिल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह उन खुदाई नूर सां सवन मैलनि तां बि पंहिंजे मुरीद खे बचाए वठे त ख़बरदार मां तुंहिंजो मुर्शिद वेठो आहियां। हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह सभई जो रहमतुल्लाह अलैह उन्हीअ खे हिकिड़े फ़क़ीर चयो कि भला मुर्शिद छा खे चइजे ऐं मुरीद छा खे चइजे। बायाज़ीद बिस्तामी वारी ॻाल्हि ॿुधाईंदोसांव। मुरीद छा चयो, मुर्शिद छा खे चइजे ऐं मुरीद छा खे चइजे। पाण फरमायो फ़क़ीर को वक़्तु ईंदो तोखे ॿुधाईंदासीं। साईं अॼु ॿुधायो, पाण फरमायूं था अॼु कोन था ॿुधायो। अलाए कॾहिं ॿुधाईंदव चे बस वक़्तु अचे। साल गुज़री विया, मुरीद जे दिमाग़ मां बि ॻाल्हि निकिरी वई, हुनखे यादगीरो रहियो ई कोन। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ कुझु अरसे खां पोइ उन मुरीद जी शादी आहे। कुंवार पंहिंजीअ खे वनवाह में विहारे आयो आहे। ॾींहुं ॿधो पियो आहे फलाणी तारीख़ आहे, माई मुजादा वनवाह में वेठी आहे। वनवाह सम्झो था कंदा हो कोन, सभु को खिले थो। अॻुवा त शादीअ खां मटड़े ॾिहाड़ा माई खे विहारे छॾिबो आहे, आराम सां वेही आराम करे पोइ शादी थी। मुंहिंजा आदड़ा हाणे उन फ़क़ीर जंहिं चयो हो त साईं मुरीद छा खे चइजे, मुर्शिद छा खे चइजे। साल गुज़री विया, उन खां बाद में पंहिंजे शादीअ जे लाइ चई हाणे पीर साईं खे दावत ॾेई अचां, मुर्शिद खे बि दावत ॾियां। पोइ साईं अचे या न अचे पर सॾु त ॾियां। दरगाह ते आयो क़िबला, हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। पाण फरमायो त अर्ज़ु तो वारो पोइ पाणई मुंहिंजो कमु। साईं हवाला त वठो, चे पोइ अलाए कहिड़ो कमु आहे। पाण फरमाइनि था हितां हिंदुस्तान वञ, जैसलमेर में वञ, फलाणे ॻोठ में असांजो हिकिड़ो फ़क़ीर रहे थो, उन वटि असांजी अमानत रखियल आहे। उहा अमानत खणी असां वटि पहुचाए, उन खां बाद में तोखां हवाल वठंदासीं। सुभाणे शादी आहे, दरगाह तां जैसलमेर न को रेल, न को हवाई जहाज, न को कार, न को छा, थर हुई थर, बर हुई बर, उठ घोड़ा या प्यादल। दिल में सोचई वेंदुसि त बि 20 ॾींहं लॻंदा, मोटंदुसि ॿिया 20 ॾींहं लॻंदा, 40 ॾींहं लॻी वेंदा। मुआरी कुंवार त ख़ैर जो सुभाणे परण बि, पर चई यार माशा अल्लाह मुर्शिद चवे थो, मुर्शिद जे चवण ते वञो थो, हला माशा अल्लाह भला जे उथारे छॾियो त मर्दी जा मालिक हल, मुर्शिद राज़ी त अलाह बि राज़ी। बस इहे उतां उतां काहे हलियो। 20 ॾींहं लॻा जैसलमेर पहुतो। उते पहुचण खां बाद जंहिं फ़क़ीर जी ख़बर हुई उन वटि वियो। हुन चयो यार भले करे आए, पीर साईं जे दरगाह शरीफ़ जी मूं वटि का अमानत पियल आहे, उहा खणी वञ। कि बसि आयो ई इन्ही जे लाइ आहियां। अमानत छा हुयो कि नंगर शरीफ़ जा, दरगाह जे नंगर जा पैसा रखियल हा। कि बाबा इहे तुंहिंजे हवाले खणी वञ। हुन पैसा वरिता, राति रहियो। जॾहिं हो रवानो थियो आहे त सुबुह जे टाइम ते उन फ़क़ीर दरगाह जा पैसा त हुनखे ॾिना, पर पंहिंजे तरफ़ खां चई यार तोखे भाड़ो करायो हो, मुंहिंजे तरफ़ खां 100 रुपयो बि तोखे आहे। 400 या 500 दरगाह जा, 100 रुपयो हिन खे मिलियो दोस्तीअ में। उहे खीसे में पैसा विझी निकितो आहे, ॻोठ हिकिड़े में आयो आहे। ॾिसई त शहर खां ॿाहिरि हिकिड़ी वॾी महलात ठही पई आहे, माण्हुनि जी लाइन लॻी पई आहे, तमामु घणा माण्हू गॾु थिया वेठा। पुछा कई ॿियो ख़बर है छा ॻाल्हि आहे।
माण्हुनि चयो हिकिड़ी बदमाश औरत आ, ख़राब औरत आ, फाहिशा औरत आ, एॾी हसीना आहे अख़लाक में किनी, पर हुस्न हुन जो एॾो आहे जो 100 रुपयो वठंदी आहे, रुगो मुंहुं ॾेखारींदी आहे। अंदाज़ प्रोडक्शन जी पेशकश। छा साईं? 100 रुपए में रुगो मुंहुं ॾेखारे। हिन खे बि शैतान वकड़ ॾिनो जे पीर साईं वारा पैसा त खीसे में आहिनि, पर मुंहुं वारो 100 रुपयो जेको मिलियो इहो ॾेई मुंहुं त ॾिसांसि। 100 रुपयो हिन जमा करायो, माईअ जो मुंहुं ॾिठई, शैतान इंसान सां गॾा, ही पंहिंजी दिलि खसाए फुरजी वेही रहियो, चई भला ॾियो ख़बर 100 रुपयो रुगो मुंहुं ॾेखारण जो थी वठे, भला राति रहण जा बि पैसा थिया 400 रुपया। जे हाली फिलहाल पीर साईं वारा पैसा ॾियूं था पोइ ॾिठो वेंदो। पैसा जमा कराई, रात जो टाइम थियो आहे, जमल नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिका औरत जे वेझो आयो आहे, औरत बि खट ते आ, ही बि खट ते आ, अञा हथ को नथो लाए, मुंहिंजा प्यारा दोस्त बुराईअ जे इरादे सां क़रीब आयो आहे। हक़ल ॿुधई ख़बरदार, पर अहिड़ी हैबतनाक हक़ल हुजे जो मुंहिंजा दोस्तो अदीज़ो डिॼी वियो, ख़तरे में अची वियो, औरत जे कन ते बि आवाज़ पहुतो आहे, परे बीही वियो, माई बि आवाज़ ॿुधो आहे, माई हिन खे चवण लॻी आहे ॾे ख़बर छा भला को तुंहिंजो पीर बि आहे? चए हाओ मुंहिंजो पीर बि आहे। माई थी चए हाणे जेकॾहिं तुंहिंजो पीर आहे, मां गुनहगार आहियां, फाहिशा औरत आहियां, मां सम्झां थी उहा हक़ल तोखे तुंहिंजे पीर बुराईअ खां बचाइण जे लाइ कई आहे। हाणे महिरबानी कर तूं बि बुराईअ खे छॾ, मां बि बुराईअ खे थी छॾियां, तूं बि हल मूंखे बि वठी हल, मां तौबा कयां थी अल्लाह जे वली वटि, रब मूंखे ज़िना खां बचाए छॾींदो। ॿई उतां रवाना थिया, अॻ में पाण आ, पुठियां औरत आ, दरगाह शरीफ़ ते पहुता। पहुचण सां हज़रत पीर साईं तख्त धणी रहमतुल्लाह अलैह, हिज़्बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत में जीअं जो आया, अचण सां पाण फरमाइनि था फ़क़ीर मुरीद तो जहिड़ो हुजे त मुर्शिद वरी मां जहिड़ो हुजे। तो जे सुवाल जो जवाब आहे, तो 4 साल अॻु में पुछो हो त मुरीद छाखे चइबो आहे, मुर्शिद छाखे चइबो आहे, मूं तोखे चयो हो त जवाब पाण ई तोखे ॾींदुसि, मुरीद तो जहिड़ो हुजे जो शादी तुंहिंजी रिथी पई आहे ऐं मुर्शिद हुकुम करे त मुरीद हलियो वञे, इनखे मुरीद चइबो आहे। ऐं मुर्शिद इनखे चइबो आहे जो मुरीद बुराई करे रहियो हुजे ऐं उनखे उन आइन टाइम ते बचाए विझे, मुर्शिद वरी इन खे चइबो आहे। हाणे हूअ जेकॾहिं तुंहिंजी मंग उथारे छॾी अथनि त परवाह नाहे, अचु त इन औरत सां मां तुंहिंजो शरीयत मुहम्मदी मुताबिक़ निकाह थो कराए छॾियां। ओ मुंहिंजा सोहणा, त मां अर्ज़ पे कयो त अब्दुल कादिर जीलानी कूड़ो नाहे, चो सचो आहे। ॾाढे चो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी, उहो फरमाईंदो आहे त मुर्शिद चइबो ई उनखे आहे जंहिंजी सिज उभरण खां वठी सिज लहण जाइ ताईं नज़र पवे, उहो आहे मुर्शिद, उहो आहे मुर्शिद, उन्हीअ खे हक़ आहे मुरीद करण जो। बाक़ी मुरीद पियो बुराइयूं करे, मुर्शिद खे ख़बर ई कान पवे। पीरान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था इन खे मुरीद करण जो हक़ ई न आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो मुंहिंजा बि। सलाह 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 बुलंद आवाज़ है। सलात सलात बुलंद आवाज़ है। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, ॻाल्हि यादि अची वई ॿुधायां, छो त पाण करामत जा बि मुनकिर न आहियूं, करामत जा बि क़ाइल आहियूं। छाजे करे त अक़ीदो आहे अहले सुन्नत वल जमात जो त करामात औलिया हक़ुन, करामत उहा मनबी जेका साहिब शरीयत जी हूंदी। जादूगर बि पंहिंजा जादू ॾेखारींदा आहिनि। अवां ॾिठो हूंदो पिड़नि ते, मेलनि ते, मलाखड़नि ते हमराह फूक ॾे त वात मूं बाहि पई निकिरे, हा न साईं, हमराह सुतो पियो आहे, काती खणी खणी वढेसि, पेट में हणेसि,
वरी थोड़ी देर खां पोइ हमरा जेरो पेट भी सही सलामत। इहा करामत आ या जादू आ? पोइ इनखे वली चइबो जेको सॼो ॾींहुं पाण 2 रुपयनि लाइ पिनंदो वते, इहो वली कहिड़ो आहे? माण्हू खे बेवकूफ़ बणाए। करामत भी हक़ आहे, चओ करामत भी, पर करामत उन जी मञबी जेको रसूलुल्लाह जे तरीक़े ते हूंदो। हज़रत पीर मोहम्मद राशिद मिंबर आ, जुम्मो आ, मिंबर ते बीठो आ, मिंबर जे मथां ख़ुतबो थो पढ़ाए, जमात साईं मस्जिद भरपूर लॻी पई आहे। पाण तक़रीर जे दौरान फरमायूं त मुर्शिद उनखे चइबो आहे जेको मरण जे टाइम ते मुरीद खे ईमान वठी ॾिए।